अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे हुडो थी हुॾींहुं। लेखक सैयद हसामुद्दीन राशिदी किस्त 32। सखर संवारे जी ॻाल्हि कढण मां असुल मक़सदु त ॿियो हो, लेकिन किसनि मां किसा निकिरी विया। बरसबील तज़किरा ऐं इर्तिजाला। हाणे बि हासिल मतिलब ते अचां उन खां अॻु उन्हनि ॿिनि अखरनि जो शान नुज़ूल ॿुधाइणु ज़रूरी थी पियो। बरसबील तज़किरा ऐं इर्तिजाला उहे ॿई अखर अख़बारी दुनिया में कसरत सां इस्तेमालु थींदा। पहिरीं दफ़ो मूं सखर में ॾिठा। गांधी इरविन पैकेट थी चुको हो। गोलमेज़ कॉन्फ्रेंस जे शुरू थियण वारो ज़मानो मथां हो। पहिरीं गोलमेज़ कॉन्फ्रेंस 5 नवंबर 1930 ईस्वीअ खां 19 जनवरी 1931 ईस्वीअ ताईं गांधी ऐं कांग्रेसियुनि हिन जो बाइकाट कयो। ॿी गोलमेज़ कॉन्फ्रेंस 7 सेप्टेंबर खां 1 डिसंबर 1931 ईस्वीअ ताईं गांधीजीअ ऐं ॿियनि कांग्रेसियुनि हिन में शिरकत कई। टी गोलमेज़ कॉन्फ्रेंस 17 नवंबर खां 24 डिसंबर 1932 ईस्वीअ ताईं। हिंदू मुस्लमाननि खे अंग्रेज़नि अहिड़ो अटकाए छॾियो जो हक़नि हासिल करण जे नाले में हिक ॿिए जा बर मेचण ऐं पोतियूं कछण लॻा। पाकिस्तान उन वक़्तु कंहिंखे ख़्याल में बि कोन हो ऐं न जिन्ना साहब ई मुस्लमाननि में मक़बूल थियो। सवाइ हिन जे त गाहे माहे संदसि 14 नुकात पिया ॿुधबा हुआ। उहो दौरु मौलाना शौकत अली ऐं मौलाना मोहम्मद अलीअ जो हो। जज़्बात हैजान जो दौरु, धुआंधार तकरीरुनि ऐं तहरीरुनि जो दौरु, जलसनि ऐं जुलूसनि जो दौरु, पुरशौकत लफ़्ज़नि ऐं पुरहैबत इबारतुनि जो दौरु। पंजाब में मौलाना ज़फ़र अल मिल्लत वल दीन यानी ज़फ़र अली ख़ान जी धाक हुई। नाराए तकबीर, अल्लाह अकबर, हज़रत ज़फ़र अल मिल्लत वल दीन ज़िंदाबाद। मौलाना लठ खणी उथंदो, अरबी उबा उचकनि मथां अणपुछो अची मैदान ते पहुचंदो। अंग्रेज़नि जी हितों घिड़ी वञी हुतों निकिरंदो। हिंदुनि ते हिकु लहंदी बि चढ़ंदी। जोश जज़्बो, गर्मा गर्मी ऐं हमा हमी एॾी जो कॾहिं कॾहिं त तकरीर अञा ख़तमु ई कोन कंदो हो जो उतां ई पुलिस वारा काहे वञी काठ में विझंदा हुअसि ऐं कॾहिं जे पाण सलामत मोटंदो त दफ़्तर में पहुची ज़मींदार में कुझु न कुझु अहिड़ो लिखी छॾींदो जो प्रेस बि चट त अख़बार जी ज़मानत बि ज़ब्त। मौलाना मेहर जो कौल आहे त जॾहिं अंग्रेज़ ॾिसंदा हुआ त हाणे मौलाना जो ॿाहिरि रहणु मुफ़ीद न आहे त हू पंहिंजे कंहिं न कंहिं छाड़ते खे इशारो करे छॾींदा हुआ, जेको गवर्नमेंट कॉलेज जे चंद मथे फिरियल छोकिरनि खे घुराए चवंदो त फलाणे मसइले मुतलिक़ ज़रूरु मुस्लमाननि खे जलसो करणु घुरिजे ऐं मौलाना खे उन में तक़रीर करे अंग्रेज़नि खे चिता ॾियणु खपे, वरना मुस्लमान तबाह थी वेंदा। बसि एतिरी देरि हूंदी, छोरा वञी मौलाना जे दर ते पहुचंदा। नाराए तकबीर, अल्लाह अकबर। मौलाना ॿाहिरि निकिरी ईंदो, मौलाना ज़फ़र अली ख़ान ज़िंदाबाद, ज़मींदार अख़बार पाईंदाबाद, अंग्रेज़ मुर्दाबाद। मौलाना यकदमि अंग्रेज़ ते हलां शुरू करे ॾींदो। CID नोट वठंदी। ॿिए ॾींहुं मौलाना शाही किले जे जेल खाने में हूंदो। ज़मींदार में सुर्खी ईंदी, हज़रत ज़फ़र अल मिल्लत वल दीन को गिरफ्तार किया गया। मौलाना के फरमूद से अंग्रेज़ तिलमिला उठे। वाह 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 थी वेंदी। 5-6 महीननि बाद अंग्रेज़ ॾिसंदा त मौलाना खे हाणे अंदरि रखण जी ज़रूरत न आहे, तॾहिं ॿाहिरि कढी छॾींदसि। मौलाना जेल जे दरवाज़े ते निकिरी मजमे अॻियां वरी हिकु तक़रीर कंदो ऐं जुलूस जे विच में हार पाए वॾे वकार ऐं दबदबे सां अची ज़मींदार जे दफ़्तर वटि पहुचंदो। उते बि हिकु धुआंधार तक़रीर कंदो। ज़मींदार में ख़बर शाया थींदी, हज़रत ज़फ़र अल मिल्लत की रिहाई, इस्लामिया ने लाहौर की तरफ से शानदार इस्तकबाल, इंसानों का ठाठे मारता हुआ समंदर, अल्लाह अकबर और जिंदाबाद के फलक शिगाफ नारों के दरमियान मौलाना जेल से दफ्तर तक तशरीफ़ लाए। बहरहाल मौलाना मरहूम जी अख़बार जूं सुर्खियूं उन ई ज़माने में ही हुयूं। जलसा जुलूस, अल्लाह अकबर, जिंदाबाद और पाइंदाबाद, ज़फ़र अल मिल्लत वल दीन, नीली पोश, टोडी बच्चा हाय हाय, खैबर से राजकुमारी तक ज़िलज़िला, हिमालय की चोटियाँ लरज़ उठी, वग़ैरह वग़ैरह। अलगरज़ इस्लाम ऐं आज़ादीअ जो परवानू सभु कुझु सही वेंदो, लेकिन हिंदू ऐं अंग्रेज़नि खे कॾहिं मुआफ़ न कंदो। हिंदुनि खे अलबत कॾहिं लठ कॾहिं चट जे राज़ी थींदो त चवंदो, सब बादे भारी है, सभा के दोष पर आज जवाहिर की सवारी है। जे कंहिं ॻाल्हि ते नाराज़ थियो त पोइ अल अमान वल हफ़ीज़ चवंदो, कांपते थे उसकी ज़मीन व आसमान, जब मुसलमान घर से निकला बांध कर सर पर कफन।
शेख की तहमद ने गांधी की लंगोटी से कहा, मैं परसतारे खुदा हूँ, तू परसतारे वतन। बहरहाल जे परतल आहे त आसमान ते पहुचाए छॾींदो, जे रुठल त ज़मीन खां 7 गज़ हेठि निहोड़े ॾींदो। गोलमेज़ कॉन्फ्रेंस ते जॾहिं हिंदुस्तानी नुमाइंदनि जो इंतिखाब पे थियो, तॾहिं मौलाना बि ॾाढी कोशिशि कई त पाण बि जंहिं सूरत में मुस्लमाननि जो रहनुमा आहे, तंहिं करे ज़रूरु नामज़द थियणु खपे। तारूं, पैगाम, जलसा, ठहराव, एडिटोरियल, मतिलबु त मौलाना वस करे छॾिया, लेकिन अंग्रेज़नि खेसि छुयो बि कीन। शायदि न मौलाना जे बालिग नज़रिए ते खेनि एतमाद हो, ऐं न उहो ई खेनि यकीन हो त मौलाना कॉन्फ्रेंस हलंदे को पंहिंजे जज़्बात ते काबू रखी संजीदगीअ सां बहस करे सघंदो। मुमकिन आहे त ओचितो उथी बि को खुलम करे रखे, तंहिं करे पंजाब मां हिननि सर शफ़ी, सर फज़ल हुसैन ऐं सर इक़बाल जहिड़ा असहाब फ़िक्रो नज़र खयां। मौलाना शायदि उहो सूर पी वञे हा, लेकिन गज़ब ही थियो जो हिंदुस्तान मां संदसि ॿियनि केतिरनि मुआसिरनि सां गॾु मौलाना मोहम्मद अली ऐं मौलाना शफ़ी दाऊदी पारां बि नुमाइंदनि में शरीक कया विया। वेतर जो वरी कयूं मेलाप ऐं परताप छेड़ूं, सो ॼण भोले जे पुछ खे अची बाहि लॻी। मौलाना सफ़ा मटिजी वियो, ॼण ॿरंदड़ जबल फाटी पियो, जंहिंजा टांडा हिंदुस्तान खां वठी लंदन ताईं साड़ ॿाड़ करण लॻा। गज़ब, कावड़ ऐं गुस्से सां भरियल एडिटोरियल रोज़ु लिखणु लॻो, एतिरे ते बि इक्तिफ़ा न कयाईं। जोश ऐं जज़्बे में एॾो बेकाबू जो आम सन्हू अख़बारी ख़त छॾे जली हरूफ याने थुल्हनि अखरनि में डबल कालम अंदरि उन्हनि मज़मूननि खे छपणु शुरू कयाईं। ज़ुबान, मुहावरा, तरकीबूं, जुमिला ऐं जोड़, उनवान ऐं सुर्खियूं ॾिसण वटां हूंदियूं हुयूं। नसर में नज़म वारो रस आणे छॾींदो हो, जोश ऐं जुलान एतिरो जो पढ़ंदड़नि जा माशा ई फिरी वेंदा हुआ। सखर जे गरम गूदीअ जा पंजाबी ऐं शहर जा चिन्योटी चरम फरोश पंहिंजा हुका छॾे खटुनि तां उथी खड़ा थींदा हुआ। ॿियो वस न पुॼंदो त पछाड़ीअ में सखर जे हिंदुनि खे ई ॿ चारि ॿोल ॿुधाए छॾींदा हुआ। मौलाना पंहिंजे अहिड़नि ख़ासि नोश्तनि खे, जिन खे जली ख़त में शाया कंदो, एडिटोरियल या लीडर कोन सॾींदो हो, बल्कि उन्हनि ते नालो रखियो हुआईं मकालाए ख़ुसूसी या मकालाए इफ़्तिताहिया। मकाला ख़ुसूसी उहो हूंदो हो जंहिंमें कंहिं ख़ासि ॻाल्हि या कंहिं ख़ासि शख़्सियत ते बहस कयो वेंदो हो, ऐं आम मसइलनि ते लिखियल एडिटोरियल मकालाए इफ़्तिताहिया सॾिबो हो। उहे ॿई तरकीबूं दर हक़ीक़त मौलाना मरहूम जी ज़ाती लुग़त ख़ासि जूं आहिनि, जेके पोइ अख़बारी दुनिया में आम तरह मुस्तमिल थी वियूं। उन्हनि ख़ुसूसी मकालनि में जॾहिं मौलाना मुस्लमाननि जे हक़नि ते कलम खणंदो हो, तॾहिं अंग्रेज़नि जे इस्लाम दुश्मनी ऐं हिंदुनि जी मुस्लिम आज़ारियुनि जा किस्सा उन्हनि में बरसबील तज़किरा बयानु कंदे कंदे गोलमेज़ कॉन्फ्रेंस में खेसि न चूंडे अंग्रेज़नि जेका इस्लामिया ने हिंद जे जज़्बात सां रांदि खेॾी हुई, उन ॾांहुं बि बरसबील तज़किरा इशारो करे वेंदो हो। ख़ुसूसी मकालनि, डबल कालम ऐं जली कलम खां सवाइ मौलाना ॿियो कमु ही कंदो हो जो रोज़ानू हिकिड़े मुआरके जी नज़म ठाहे पहिरिएं पेज जे पूरीअ तख़्तीअ ते शाया कंदो हो। उहे ई थुल्हा अखर, उहे ई जली कलम, कॾहिं गांधीअ जे ख़िलाफ़ु, कॾहिं नेहरूअ ते नोक, कॾहिं महाशा कृष्ण ऐं ख़ुशहाल चंद खरसन ते नोक, कॾहिं गोलमेज़ कॉन्फ्रेंस ते हजो, त कॾहिं अंग्रेज़नि जे इक़्तिदार ते ज़रब। मतिलबु हलंदड़ मसइलनि ते सच उहो आहे त संदसि नज़मूं बेपनाह हूंदियूं हुयूं। ज़ुबान, रदीफ़, काफ़िया, ज़मीन, अजीब व ग़रीब तरकीबूं, मतिलबु त माण्हू जॾहिं पढ़ंदो हो तॾहिं ईअं पियो भाइबो हो त उहे बैत ऐं मिसरा न बल्कि शकर कंदा आहिनि मिस्रीअ जूं ॻड़ियूं या माखीअ जूं लारूं। उन्हनि नज़मुनि मथां नोट हूंदो हो त अॼु सुबुह जो हज़रत ज़फ़रुल मिलत वल दीन नाश्ते खां पोइ हुको छिकींदे हेठि नज़म इर्तिजाला चई, जेका नाज़रीन किराम जे मुलाहिज़े लाइ हेठि ॾिजे थी। याने हज़रत मौलाना साहब जन जो नज़म चवण जो इरादो असुलु कोन हो, लेकिन हुके जे वज़म खां पोइ दूहे सां गॾु शहर बि पंहिंजो पाण ई ठक ठक कंदा ॿाहिरि निकिरंदा विया। उहो दर हक़ीक़त वधा बि कोन हो, मौलाना नज़म चवंदो ई ईअं हो। हर वज़म पुठियां हिकु शहर, जेतिरा वज़म ओतिरा बैत। उहे नज़मूं जिन में मुस्लमाननि जी बहादुरी ऐं फतुहात जो ज़िक्र हूंदो हो, तन खे न छड़ो जली हरूफ में बल्कि ख़ासि एहतमाम सां ॻाढ़ीअ मस में शाया कराईंदो हो, ताकि भल उन्हीअ खे पढ़ी परताप ऐं मेलाप जी एडिटरनि खे ख़ुसूसी तरह ऐं आम हिंदुनि खे आम तरह पंहिंजो हशर यादि अची वञे। भले संदनि जिस्मनि में
सियादो ऐं दिलियुनि में धदको जाॻे ऐं भल त संदन ओसान ख़ता थियनि। बहरहाल मतिलबु उहो आहे त इर्तिजाला जे अखर जी इब्तिदा उतां ई थी, जंहिंखां पोइ उर्दूअ जो हर शाइर इर्तिजाला कलाम चवणु लॻो। हाणे त ख़ैर माउ पेटा ई इर्तिजाला उर्दू गज़ल चवंदा ॿाहिरि निकिरनि था। मौलाना खेशल मौला साईं जन्नत में जायूं ॾिए अजीब व ग़रीब ऐं आलीशान इंसान हो, जे छड़ो शाइरी ऐं नसर निगारी करे हा त हूं त उर्दू अदब जे ख़ज़ाननि खे हीरनि जवाहिरनि सां पुर करे छॾिया, पर निदोरीअ सियासत सां पांध अटकायाई ऐं वरियो बि ईअं कुझु कोन, ऐं पाण खे बि अजायो ॾिठो कयाई ऐं अदब खे बि नुक़सानु पहुचायई। मौलाना सियासत जे ॾांहुं जो असुलु कोन हो, महज़ अज़ीम शाइर ऐं बेमिसल लेकिन जज्बाती नसर निगार हो। रब्बे काबा की कसम, राजकुमारी से लेकर बंधियाचल के चोटियों तक की सरजमीन रोंद डाली जाएगी, तहो बाला की जाएगी, उलट दी जाएगी, ज़ेरो ज़बर हो जाएगी, खून की नदियाँ बह चलेंगी, जिनका धारा फ्रंटियर की पहाड़ों से निकलकर हिमालय के दामन तक चला जाएगा। इस्लामी शहसवारों के घोड़ों की टापें अभी तक हिंद की वादियों में गूंज रही हैं। क्या समझ रखा है हिंदू की लंगोटी बंद ने? अंग्रेज कौन होता है, मुल्क दरअसल हमारा है। ये फरंगी कौन है जो तस्फिया करने बैठा है। ये जाके फिर मानचेस्टर में अपनी तराजू संभाले। मैं ऐलान करता हूँ कि इनको मुल्क से निकल जाना चाहिए। फरंगी इस्तेमार की धज्जियाँ फिजाई आसमान में बिखेर दूंगा, वग़ैरह वग़ैरह। उन ई नमूने जा दड़का दहमान हिंदुनि खे ॿुधाए संदन धोती पिसाइण जी पियो कोशिश कंदो हो ऐं अहिड़ीअ तरह ललकार कंदो हो जो गोरनि जे हिते रहण जो सॼो दारो मदार ॼण फ़क़ति मौलाना जे ज़ाते गिरामीअ ते वञी थियो हो। अंग्रेज़नि जॾहिं मौलाना खे गोलमेज़ कॉन्फ्रेंस ते न चूंडियो, उन वक़्तु जेके चूंडिजी विया उन्हनि ते मौलाना फ़िक्रो चुस्त कयो, टूडी बचा है हाय, टूडी बचा हाय हाय, बसि पोइ त सॼे मुल्क में होए होए पइजी वई, टोडी बचा हाय हाय। जॾहिं कादियानियुनि सां विढ़ियो ऐं कादियानी तहरीक शुरू कयाई, उन वक़्तु फ़िक्रो मशहूरु थियो मिर्ज़ा टेचीअ। पोइ त कादियानियुनि जो उथणु विहणु बंदि थी वियो। जितां वञनि, जंहिं मोहल्ले जो पासो ॾेई लंघनि, नंढो वॾो पुकारींदो मिर्ज़ा टेची हाय हाय, मिर्ज़ा टेची हाय हाय। अलगरज़ मौलाना जंहिंखे को लक़ब लातो, बसि उन जो बेड़ो ग़रक़ सत्यानास। ज़मींदारुनि ज़माने में गोया क़ौम जी ज़ुबान हुई, जेका ॻाल्हि उन में शाया थी सा क़ौम जी ज़ुबान ते चढ़ी। मौलाना जेके तकरीरूं कंदो हो, उन्हनि में हिंदुनि खे तंबीह करण लाइ, अंग्रेज़नि खे दॿाइण जा ऐं मुस्लमाननि खे उभाइण जे कारण ठहियल ठुकियल लफ़्ज़, फ़िक्रा, जोड़ ऐं जुमिला हूंदा हुआ, ऐं उन्हनि ते संदसि ज़ुबान अहिड़ो हिरी वई हुई जो जेकॾहिं कंहिं ॿिए मौज़ूअ ते तकरीर कंदो हो, तॾहिं बि हली हली विच मां थिड़की वञी साॻियनि उन्हनि फ़िक्रनि ते बीहंदो हो। उहा आदत उन ई ज़माने में हर हिक तकरीर कंदड़ जी हुई। अताउल्ला शाह बुखारी, एहसान अहमद शुजाबादी, मौलाना हबीबुर रहमान लुधियानवी, मौलाना ज़फ़र अली ख़ान जो फ़र्ज़ंद मौलाना अख्तर अली ख़ान मरहूम, सभिनी जूं तकरीरूं गोया हिक सांचे में ढलियल हूंदियूं हुयूं। पोइ ज़माने में जॾहिं लीग ज़ोर वरितो ऐं मौलाना जे बकौल हसन बिन सबा जे प्याले मां गोया हिंदुस्तान जे मुस्लमाननि हशीश जो चुको चाढ़ियो, तॾहिं त गार गंद हलां ऐं हकलुनि जी हद थी वई। अंग्रेज़ विच मां निकिरी वियो ऐं रूए सुखन वञी छड़ो थियो हिंदूअ ॾांहुं। सालनि जा साल ज़बानूं वरी उन ई ते हिरी वियूं। मूंखे यादि आहे नेहरू लियाकत पैकेट खां पोइ अख़बार नवीसनि जो हिकु ख़ैर सले वफ़द बिरादरम अली मोहम्मद शाह राशिदी साहब जी सरकर्दीअ हेठि दहलीअ वियो। उन वफ़द सां अख्तर अली ख़ान बि शरीक हुजे। हिंदुनि सिखनि ॾाढियूं मरहबाऊं कयूं, हिक ॿिए खे ॾिसी भाकुर विझी ओछगारूं ॾेई रुना। हर को पंहिंजे कए ते पशेमान ऐं नादिम हो। हिकु ॾींहुं दहलीअ में सिखनि उतां जे वॾे गुरुद्वारे में सभिनी एडिटरनि खे घुरायो। मर्द, औरतूं, जवान, पोड़ा हज़ारनि जे तादाद में अची गॾु थिया। तकरीरां शुरू थियूं। सॼे जलसे में रोज़ पइजी वियो। मिर्ज़ा ग़ुलाम अहमद ते जेको वही नाज़िल थींदो हो, उन जो नालो टेची टेची हो। सिखनि इल्तिजा कई त पंजाबी ज़ुबान में मौलाना अख्तर अली ख़ान तकरीर करे। मौलाना तकरीर शुरू कई। अधु कलाक खां पोइ जॾहिं मौलाना जी तकरीर जोश ऐं जज़्बे में चोट चढ़ी वई ऐं मौलाना जज़्बात जे वहकिरे ते अची पहुतो, उन वक़्तु तकरीर जो असुलु मौजूदु दिमाग़ मां निकिरी वियुसि। विसारे वेठो त को ख़ैर सल ते आयल आहे।
भुली वियो त सिखनि जो जलसो आहे, उहा बि ख़बर न रहियसि त हर को रोई रहियो आहे। ज़ुबान हिकु दफ़ो वरी करवट खाधो, पासो बदिलायो, उहे सालनि जा दोहरायल फ़िक्रा बेअख़्तियार ज़ुबान मां निकिरण लॻा। कौन होता है सिख और हिंदू, गोदा निकाल के बाहर रख दूंगा, गूदा निकाल के ॿाहिरि रख दूंगा। ओचितो ख़ामोशी थी वई। उन खां पोइ सुस पुस, जंहिं बाद सॼे ऐवान में टहिकड़ो पइजी वियो। मौलाना जे निड़ ते पघर निकिरी आयो। दिलि जो साफ़ नेक ऐं नियत जो खुंदो कीन हो। मजलिस बि अहिड़ी हुई। खिली तकरीर हलाईंदे चयाईं, मूंखे माफ़ कजो, सालनि जा साल हिक ॿिए खे गारियूं ॾींदे ज़ुबान हिरी वई आहे। अॼु पहिरियों दफ़ो आहे जो मिठ मोहबत प्यार ऐं रस रिहाइण जी ॻाल्हि ज़ुबान खे करणी पई आहे। कॾहिं कॾहिं पुराणी आदत ते तकरीर रस्ते तां थिड़कियो वञो ॿाहिरि पवे। अहिड़ी तरह तहरीरुनि ऐं तकरीरुनि जो रिकॉर्ड भरियल हूंदो। गोया सुई चढ़ी ऐं साॻियो आवाज़, साॻिया लफ़्ज़, साॻिया दड़का, साॻिया दहमान। उहा हालत छड़ो मुस्लमाननि जी कान हुई, बल्कि उन जे दौर जा हिंदू ऐं सिख मुक़रर बि पेर पुठिते कोन हुआ। फ़र्क़ु फ़क़ति ही हो त मौलाना खे ख़ुदा ज़बान ॾिनी हुई, उन में कुवत हुई, उन में कुदरत हुई। जुमिला, लफ़्ज़, फ़िक्रा ऐं बंदिशूं संदसि ॿाहुनि ॿधा ॿेली ऐं ख़रीद थियल खानाज़ाद हुआ। तकरीर कंदो हो त ज़मीन आसमान जो सॼो विच ज़ेरो ज़बर थियणु लॻंदो हो। लिखंदो हो त दिमाग़नि में हलचल अची वेंदी हुई। नज़्म चवंदो हो त ज़ुबान उन जी हलावत ऐं शीरनीअ जा मज़ा पई माणींदी हुई। ख़ुदा बख़्शेसि, हरचंद दिमाग़ ते दिलि ग़ालिब हुयसि, अकुल ते जज़्बो हावी हुयुसि, पर हू क़ौम जो सचो सिपाही। सिपाहियुनि लाइ हूअं बि अकुल खां ज़्यादा थिए जज़्बे जी ज़रूरत थी। सॼी ज़िंदगी आराम न कयईं, लड़ंदो रहियो, कॾहिं हिन मैदान ते, कॾहिं हुन मैदान ते। अॼु हिक फिरंड ते, सुभाणे ॿिए फिरंड ते, बल्कि हिक ॾींहं में 10-10 झेड़ा बि जोटे विझंदो हो। हिक ई वक़्तु अंग्रेज़, हिंदू, कादियानी, अहरार, शहीदगंज, पंहिंजा परावा, इनकलाब, मेलाप, प्रताप, गांधी, नेहरू, शौकत अली, मोहम्मद अली, मसइलो किथां जो बि हूंदो, अशरक जो हुजे या चाहे मशरक जो, मौलाना सभ जे अॻ में निज़ाम जे पुठ खे अंग्रेज़ बरार ॾियनि या न ॾियनि, लेकिन मौलाना उन खे हज़ार रॉयल हिज़ाइंस प्रिंस ऑफ बरार ज़रूरु लिखियो वेठो हूंदो। हिक तरफ़ जैश इस्लामी तयारु कंदो, ॿिए तरफ़ इस्लामी बाज़ार ठाहींदो। मतिलबु त एॾी उजलत, एतिरो जोश, एतिरी बेचैनी ऐं बेक़रारी, उन ई हद ताईं जज़्बो ऐं उन सां गॾु हिरारत ऐं हिदत जो तहरीक मथां तहरीक पई ठका कंदी। लेकिन इस्लाम जो हर हालत में बोलबाला, अलाह जो पको बानू, रसूल अरबिया जो शीदाई, अलाह रसूल इस्लाम ऐं अरब जो नालो आयो त मौलाना ताब झले न सघंदो। लूई लूई कांडारजी वेंदसि, अखियूं ॻाढ़ियूं थी ईंदसि, मच पई फड़कंदसि। का चङी ॻाल्हि ॿुधंदो जंहिंमें इस्लाम जी सरफराज़ीअ जी उमेद हूंदी त अखियूं चमकणु लॻंदसि, चपनि ते फातिहाना मुर्क निर्वार थी वेंदसि, पोइ झल न ॾींदो। झटि उथी या त कलम खणी को ख़ुशूसी मकालो लिखंदो, या हुको ठाहे वज़म वेही हणंदो ऐं शान इस्लामीअ में शहर ठाहींदो। मुसलत, दूर अंदेशी ऐं तदब्बर जा लफ़्ज़ मौलाना जे अॻियां बेजान ऐं बेमानी हुआ। वक़्त जी तक़ाज़ा छा आहे, उन खे बि न ॾिसंदो, कंदो फ़क़ति उहो हो जेको दिलि चाहींदी हुयसि। गर्दन वॾेरनि अॻियां बि कान झुकियसि, जे झुकियसि त फ़क़ति पंहिंजे ख़ालिक अॻियां। ॿियनि अॻियां हमेशह लकुणु हथ में खणी सीनूं कढी हलियो। अखियूं निराड़ में ऐं कयाड़ आसमान ते। ख़ुदा जा सिपाही थींदा बि ईअं आहिनि, सवाइ पंहिंजे मालिक जे ॿियनि खां डिॼनि ई कोन। कराचीअ में कांग्रेस जो इजलास थियो, उन जे मैदान ते जिते हाणे मौलाना उस्मान ऐं सैयद सलमान नदवीअ जूं क़बरूं आहिनि। मौलाना वॾे तमतराक ऐं बुलंद आंगीअ सां लाहौर खां सभिनी पोइलगनि खे कढ लाइ हली अची शामिल थियो। पहिरें ॾींहुं ई खुलियल इजलास में तकरार करे विधाई, चए सॼो इजलास निमाज़ जे वक़्तु बंदि थियणु घुरिजे। मुस्लमान फ़क़ति 3 या 4, ॿियो सभु हिंदू आलिम। गांधी जीअ चयो त मुस्लमान बेशक वञी निमाज़ पढ़नि, लेकिन इजलास बंदि थियणु न घुरिजे। अलबत्त उन विच में मामूली मसइलनि ते कमु थींदो। अहम मसइला तॾहिं खणिबा जॾहिं मुस्लमान निमाज़ मां फ़ारिग़ थी ईंदा। पर मौलाना ॻाल्हि करे उहा न मञी वञे। गांधी न हुजे, खणी केर बि हुजे, कांग्रेस जो इजलास न हुजे, कंहिंजो बि हुजे, मुस्लमान 5 हुजनि या 5000, हिते सवाल हो हक़ जो, इस्लामी शान जो ऐं मौलाना ज़फ़र अली ख़ान जे सुखन जो।
मौलाना उथी बि धुआंधार तकरीर कई। उन खां पोइ मौलाना जे साथियुनि कयो नाराए तकबीर अल्लाह अकबर, मौलाना ज़फ़र अली ख़ान ज़िंदाबाद, इस्लाम पाइंदाबाद। बसि मौलाना डंडो खणी उथियो, सफ़ा हटाईंदो, इजलास छॾे सिधो रेलवे स्टेशन ते, उतां सिधो लाहौर। पोइ त हिकु तरफ़ कांग्रेस, ॿिए तरफ़ मौलाना, विच में ग़रीब इस्लाम। कई ॾींहं रोशो हलियो। जॾहिं वरी को ॿियो मसइलो पैदा थियो ऐं मौलाना जो तवजो ओॾां छिकियो, तॾहिं वञी गांधी ऐं इस्लाम जी जिंद छुटी। मौलाना जूं उहे सभु चिलविलायूं ओसी ताईं हलियूं जेसीं लीग वजूद में कान आई हुई। जॾहिं हिंदुस्तान जे मुस्लमाननि उहो नओं राह ऐं रंद तराशियो, तॾहिं मौलाना मांद पइजी वियो। 1940 ईस्वीअ में जॾहिं लीग जो लाहौर में इजलास थियो, तॾहिं मां सियासी स्टेज ते आख़िरी मरतबो मौलाना खे ॾिठो। कारी उबा पाए नीले पोशन जे नंगियुनि तलवारुनि जे जलवे में जलसे खे चीरींदो अची स्टेज ते चढ़ियो। न अल्लाह अकबर थियो, न कंहिं ज़िंदाबाद कयो। उहे नारा अॼु कंहिं ॿिए शख़्सियत जे कब्ज़े ऐं कुदरत में अची चुका हुआ। मौलाना तकरीर शुरू कई। जिना साहब कुर्सीअ ते फ़रोकश हो। 5 मिंटनि बाद जनाब जे निराड़ ते घुंड निर्वार थियो। 6 मिंट बाद मुसलमाननि कयो बैठ जाओ, नहीं सुनते। मौलाना ख़ामोशीअ सां लही हलियो। नीली पोशन नंगियूं तलवारूं खणी अची वरी खेसि विच में करण जी कोशिशि कई, लेकिन मौलाना ख़बर न आहे छा सोचींदो, तकड़ी विख खणंदो नीली पोशन खां बि अॻु पिंडाल मां निकितो हलियो वियो। इस्लाम याने हिंद जे सियासी स्टेज ते ज़फ़रुल मिल्लत वल दीन जे नमूदार थियण जो उहो पोयों ॾींहुं हो। पाकिस्तान जॾहिं थी वियो, पोइ त मौलाना कुमाइजी वियो। पोयां ॾींहं बिल्कुलु बेहोशीअ में गुज़ारियई। होश ऐं हवास जेकी थी रहियो हो या जेकी थी चुको हो, उनखे महसूसु करण खां जवाब ॾेई वेठा हुआ। आख़िरी दफ़ो मौलाना खे मां लाहौर में ॾिठो जॾहिं अख़बारी वफ़द हिंदुस्तान ते वियो। लियाकत नेहरू पैकेट खां पोइ ज़मींदार जे दफ़्तर में मौलाना सां मुलाक़ात कई वई। राज़ो न्याज़ झूर उहो आवाज़ जंहिंजी गूंज मुनीअ सदीअ ताईं हिंदुस्तान जे कुंड कुर्छ ताईं पहुचंदी रही। उन में उहो ज़ोर कोन, ज़ुबान जंहिं सॼी ज़िंदगी मोती ऐं लाल बख़्शिया, उन में उहा ताक़त कान। उहे हथ जन सॼी ज़िंदगी अदब में रंग भरिया, उन्हनि जूं आङुरियूं निस्तियूं। मतिलबु त यकीन कोन आयो त उहो मौलाना ज़फ़र अली ख़ान आहे। जादू बयां मुक़रर, शीरीं सुखन शाइर ऐं अज़ीमुल शान नसर निगार। अखियुनि में उहा चमक ते कंहिं तेज़ी ई कान रही हुई।